कल्टस ऐं अल्टो पार्क सुजुकी मोटर कंपनी जूं ॿ मक़बूल तरीन गाॾियूं आहिनि जिन मां कंहिं हिक जी चूंड कस्टमर्स लाइ ॾुखियो मरियल हूंदो आहे। कस्टमर्स जी सवलाई लाइ इन्हनि ॿिन्ही गाॾियुनि जी फ्यूल टैंक ऐं माइलेज जे हवाले सां हिक भेट कई पई वञे। सुजुकी कल्टस 1000 सीसी इंजन जी गाॾी आहे जंहिं जी फ्यूल टैंक जी गुंजाइश 35 लीटर आहे। हीअ गाॾी टिनि क़िस्मनि VXL, VXR ऐं AGX में अचे थी ऐं टिन्ही मॉडल्स जी फ्यूल टैंक जी गुंजाइश हिक जेतिरी आहे। हीअ गाॾी शहर में 16 किलोमीटर फी लीटर ऐं हाईवे ते 18 किलोमीटर फी लीटर ताईं बहितरीन माइलेज ॾिए थी। सुजुकी अल्टो जी फ्यूल टैंक जी गुंजाइश 27 लीटर आहे। हिन गाॾी जी फ्यूल टैंक जी गुंजाइश जेतोणीकि घटि आहे पर हिन जी माइलेज कल्टस खां वधीक आहे। हीअ गाॾी 658 सीसी इंजन सां अचे थी जेका शहर में 18 किलोमीटर फी लीटर ऐं हाईवे ते 22 किलोमीटर फी लीटर माइलेज ताईं ॾिए थी। इन हवाले सां कल्टस हिक टैंक में 560 खां 630 किलोमीटर ताईं ऐं अल्टो 486 खां 594 किलोमीटर ताईं सफ़र करे सघे थी। सुजुकी अल्टो ऐं कल्टस तक़रीबन सुठी ख़ासियतुनि वारियूं गाॾियूं आहिनि पर जीअं त कल्टस थोरी महांगी आहे हिन लाइ इन में एंटरटेनमेंट सिस्टम, रियर कैमरा ऐं एयर बैग्स वाधू शयूं आहिनि। जेकॾहिं अव्हां सस्ती ऐं घटि ॿारण में वधीक सफ़र कंदड़ गाॾी ख़रीद करणु चाहियो था त अल्टो अव्हां लाइ बहितरीन चूंड आहे पर जेकॾहिं अव्हां थोरी महांगी गाॾी ख़रीद करे सघो था त कल्टस बि अव्हां लाइ बहितरीन पसंदि हूंदी।